आबाद करण जो मुआशी कत्लेआम, आबाद करण जो मुआशी कत्लेआम, आबाद करण जो मुआशी कत्लेआम। डीजल जो अघ, डीजल जो अघ। नाज़रीन, सिंध आबादगार इत्तेहाद तरफ़ां डीज़ल जूं जेके क़ीमतियूं आहिनि उहे वधाइण ऐं कणिक जी ख़रीदारी न करण ख़िलाफ़ ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी आहे। रैली में मुख़्तलिफ़ जेके आबादगार अॻवान शहरी उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। असां जेको एहतजाज कयो आहे, महांगाई होशरबा थी वई आहे, इन में ज़राअत हाणे मुनाफ़े बख़्श कारोबार रहियो ई कोन्हे। डीज़ल जो जेको रेट हूंदो हो 280 रुपया, उहो 870 रुपया थी वियो आहे। ऐं जेके असांजा भाण आहिनि, हर ॿिए टे ॾींहुं 200 रुपया DAP थी चढ़े, 100 रुपया यूरिया थी चढ़े। असांजा मुतालबा आहिनि त इहे रेट घटि कया वञनि ऐं मक़सदु हींअर पाणी असांखे पूरो मिले पियो, रोड़ी ते नारा ते, तॾहिं बि ट्रेलनि में पाणी न आहे। इन जे लाइ मुतालबो था कयूं। हींअर जीअं सरफराज़ मां किसाना 2 शाख निकिरे थी, त उहो ट्रेल में पाणी कोन्हे उन में। सो टोटल जेके ट्रेलूं आहिनि सिंध जूं, सभु जेके आहिनि उन में पाणी कोन्हे। पर जॾहिं पाणी पूरो आहे त वाराबंदी छो? असांजो मुतालबो आहे त वाराबंदी बंदि कई वञे। असांजो पहिरीं त इहो मसइलो आहे त जेको हींअर असांजो ज़राअत जी खेड़ी आहे या थ्रेशरूं, जेको डीज़ल हले पियो, एतिरो डीज़ल महांगो थी वियो आहे जो हाणे असांजो इन खां चारो कोन्हे को सवाइ एहतजाज करण जे। इन जे करे अहिड़ी गर्मीअ में असीं निकिता आहियूं जो डीज़ल एतिरो महांगो आहे। असां इहो ई मुतालबो था करियूं त डीज़ल फिल 250 रुपया कयो वञे, जेको आहे असांजो पोखियूं मुकमिल थियनि। उन खां पोइ जेका संदन मर्ज़ी महीनो हिकिड़ो घटाइनि पोइ संदन मर्ज़ी, घटि में घटि असीं ज़राअत खे त बचाए वञूं। उन खां ॿियो असांजो इहो मसइलो आहे त अॼु रोड़ी ते 12,900 पियो हले। असांजे टेलनि में रोटेशन आहे, टेलनि में पाणी कोन्हे। इहा करप्शन आहे, इहा सिंध हुकूमत जी जेको इरीगेशन डिपार्टमेंट जी करप्शन आहे। इन खे ख़तमु करे फुल 4 पुछड़नि में पाणी ॾे त असांजी जेके पुखियूं थियनि। असांजो अॼु जेको एहतजाज आहे उहो आहे त डीज़ल जूं क़ीमतूं घटि कयूं वञनि। डीज़ल जी क़ीमत एतिरी वधी वई आहे जो जेको आबादगार आहे उहो पोखी नथो करे सघे। ऐं पंहिंजो जेको कणिक आहे उनजो रेट कोन्हे, जेका फसल पोखे थो उनजो को बि रेट कोन्हे। पाणी जेका आहे लिफ्ट ते जेकॾहिं इस्तेमालु थिए थो त उहो बि डीज़ल ते थिए थो। सो इन लाइ सभु गॾु थिया आहियूं त असांखे जेका आहे सो लेवीज़ घटाए डीज़ल ते वधि में वधि जेका आहे सो उन जी क़ीमत घटि कई वञे। सर, डीज़ल जेको रेट वधायो आहे तमामु नुक़सानदेह शइ आहे। ज़मीनदार परेशान आहिनि, ख़ासि तौर ते जेको डीज़ल ते लिफ्ट वारा हलाइनि पिया उनखे तमामु वॾी परेशानी थिए पई। त असीं सभु जी आहे पुरज़ोर अपील त इन जो रेट जेको आहे पुराणे रेटनि ते बहाल कयो वञे। ईंदड़ असांजो लाइमल आहे त इनशाला असां वरी 6-7 ॾींहंनि खां पोइ जी वरी असां कॉल ॾींदासीं त हिते एहतजाज कयूं। ऐं असांजो हक़ आहे, ज़मीनदारी हक़ आहे त असांखे भाण ॿिज इन्हनि शयुनि में असांखे रिआयत ॾिनी वञे ताकी असां सही तरह सां पंहिंजूं ज़मीनूं पोखे सघूं। जे न त इहे ज़मीनूं अॻिते हली ज़मीनदारनि जूं विकिजी वेंदियूं ऐं अॼु जा ज़ालिम हुकुमरान इहे रिश्वत जे पैसनि सां इहे ज़मीनूं ख़रीद करे वेंदा। कैमरामैन शोभान सोलंकी सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान TV, हैदराबाद।